अस्सलाम वालेकुम साईं। हे जीअं त ॾिसी सघो था सिंधी बुटड़ा ऐं उन जे आसपास सिंधी बुटड़ा यूसी ऐं उन जे आसपास हे ज़मीनूं आहिनि, हिननि में रोपा थियल आहे ऐं हे हीअं शर थी वियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसी सघो था हे शर थी वई आहे। हे सिंधी बुटड़ा ऐं उन जे आसपास जो ज़मीनूं आहिनि जेके आबाद ज़मीनूं हूं। सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त यूसी सिंधी बुटड़ा खे मुकमल आफ़त सटल करार ॾेई हिननि आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। वॾो नुक़सानु थी चुको आहे, ग़रीब माण्हू जंहिंजो फ़सलुनि ते गुज़रान आहे, हारी ज़मीनदार तबिको परेशान आहे ऐं सभिनि जी मदद कई वञे। हे आबाद थियल ज़मीनूं, हिननि में रोपा थियल आहे, हे तव्हां ॾिसी सघो था। ॻाल्हायूं था असांजे हिते हालत ॾिसो, हेॾो 12 ॾींहं आहे त मींहं खे वसंदे थियो आहे त असांजे को बि कोन आयो आहे। असांजी जायूं टहियूं, असांजा फसल ग़ाइब थी विया, असांजा नंढा वॾा बच्चा सफ़ा तड़पियूं आहिनि। अहिड़ो को असांखे सहूलियत कान्हे जो असां का बि वठी वञी वेहूं। असांजे रोड ते टेंट लॻा पिया आहिनि, हिते ॾिसो को बि नुमाइंदो या को बि अहिड़ो कोन आयो आहे। बाक़ी वोटनि जे टाइम में हर हिकु असां वटि बीठो आहे, हींअर उहो बि न आहिनि माण्हू जो। ॿियो त थे पर फोन ज़रिए बि असांखां नथा पुछनि त वाक़ो फेर थियो या न थियो। असां सभु बेघर ॻोठाणा थी ॿाहिरि बीठा आहियूं। ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो, जेकी बि महिरबानी पुॼे अलाह जे नाम ते असांजी मदद कयो। असां सभु असांजी मदद कयो। दोस्तों ही तालका अस्पताल मेहड़ है ऐं साम्हूं बीठल तालका अस्पताल मेहड़ जो अमलो है। सुबुह कल खां वठी बरसात मुसलसल हिते पइजी रही है ऐं शहर जो सॼो पाणी हिन तालका अस्पताल में गॾु थियो पियो वञे, जंहिंसां अस्पताल सॼी ॿुॾी वई आहे। ऐं पोइ ते जेका डॉक्टर्स कॉलोनी आहे उहा बि सॼी ॿुॾी वई आहे। डॉक्टर्स कॉलोनी में रहंदड़ जेको पैरामेडिक स्टाफ आहे या डॉक्टर्स जा बेंगलोज़ आहिनि उहे बि पाणी हेठि अची विया आहिनि। असां सुबुह खां वठी तालका म्यूनसिपल ऑफिसर खे कॉलूं कयूं आहिनि, उन्हनि खे मीडिया जे थ्रू आगाही ॾिनी आहे। उन जे बावजूद बि उन जो को अमलो हिते अची राब्तो न आहे कि उन्हनि असां सां। हे तालका अस्पताल जी एमरजेंसी आहे, ही सॼा मरीज़ हिते परेशान बीठा आहिनि। असां डिस्ट्रिक्ट दादू जे डिप्टी कमिश्नर साहब खे इंफॉर्म था कयूं ऐं उनखे रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे इन TMO जेको अघूर हिन एॾी एमरजेंसी में अघूर निंड में सुतो पियो आहे उनखे पाबंद करे, उनखे बेदार करे त उनखे हिते मोकिले ऐं ही असांजो मसइलो जल्द खां